असा बिलखुसूस जेके हजरत क़िबला सजन साईं जा गुलाम आहिनि चओ सुभान अल्लाह ज़ोर सां त 2 मिनट सुभान अल्लाह चओ। मोहब्बत आहे न साईं जन साईं न दिल सां मोहब्बत आहे प्यार वारी ऐं सुहिणे ताल्लुक़ वारी मोहब्बत आहे। ये असांजे वाल साहब जो हिकिड़ी मनक़बत में शेर आहे न ॾाढी प्यारी ॻाल्हि कई अथनि सुभान अल्लाह। रब वाह जो वधायो थई मुझा पीर सजण साईं रब खिजरी हयाती ॾेई मुझा पीर सजण साईं दर्दन दवा तुंहिंजी अक्सीर सजण साईं दर्दन लय दवा तुंहिंजी अक्सीर सजण साईं। असी हकीकत में जेके ताहिरी आहियूं नबी साईं जा गुलाम नबी जे सहाबन खे मञण वारा अहल बेतन सां मोहब्बत रखण वारा गौसे आजम कुतबे आलम महबूबे सुबहानी शहबाज़े ला मकानी इंदीले नूरानी हजरत अब्दुल कादिर जीलानी उन्हनि सां असांजी दिली मोहब्बत असांजे मथां इल्ज़ाम हणियो वेंदो आहे त ही कादरी नक्शबंदी जेके आहिनि हे बादशाह पीर खे कोन था मञनि। चाचा तोखे कहिड़ी ख़बर त बादशाह पीर जो शान छा आहे। इमाम रब्बानी थो लिखे मुंहिंजा कई मक़ाम रहियल हा सोणे बादशाह पीर जो जुब्बो पातम संदन जुब्बे जे बरकत सां मुंहिंजा मक़ाम तय थी। नक्शबंदन वटि त बादशाह पीर जो फैज़ आहे सुन्नते रसूल जेका बादशाह पीर हलाई अॼु बि नक्शबंदन में जारी आहे। रब करीम सभिनि खे आबाद करे तव्हांजो अचण वेहण ॿुधण क़बूल करे मुंहिंजे लाइ दुआ कजो अल्लाह से मूंखे बि नबी पाक जे दीन जी ग़ुलामी नसीब करे। ऐं ही जी शेर आहे न त मैं वो सुन्नी हूँ जमीले कादरी मरने के बाद मेरा लाशा भी कहेगा अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह।